अबू बकर वाह। अरे वाह। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वासियों, सभिन के साईं मोहम्मद खान बच्चो पारा अस्सलाम वालेकुम। दोस्तों, तव्हांखे आगाह कंदा हलूं त सावण जी पहिरीं बरसात मटियारी ज़िले जे खेबर शहर जी फ़िज़ाई रिपोर्ट तव्हांखे सां ॾेखारियूं पिया। तमामु ख़ूबसूरत माहौल, नेशनल हाईवे, मोटरवे पाकिस्तान जा ॿई ॾेख ही खेबर शहर आहे ऐं बरसाति तमामु बहितरीनु थी आहे। सिंध जा माण्हू तमामु घणा ख़ुशि थिया आहिनि ऐं बरसाति जे अचण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। ॿी ॻाल्हि दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदो हलां त दोस्तो, मूं सिंधी यूट्यूब चैनल खोलियो आहे जंहिंजो नालो सिंध नंगर आहे। हीउ मुंहिंजो चैनल आहे, हिन खे सब्सक्राइब करियो, वधि खां वधि सब्सक्राइब करियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थींदी। ऐं हर ख़बर, अमुन ऐं भाईचारे जी ख़बर तव्हां ताईं पहुचाईंदो आहियां। हीउ सिंध नंगर जो मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, हिन खे पाण बि सब्सक्राइब करियो ऐं दोस्तनि खां बि सब्सक्राइब करारायो। ऐं तव्हांखे आगाह कंदो हलां त हीअ खेबर शहर जी फ़िज़ाई रिपोर्ट आहे। हिन वक़्तु बरसाति जारी आहे ऐं ही खेबर जी डॉक्यूमेंट्री असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त खेबर जी शहर तमामु बहितरीनु बरसाति हली रही आहे ऐं माहौल तमामु बहितरीनु थी वियो आहे ऐं गर्मी जो दौर टुटी वियो आहे ऐं मौसम तमामु ख़ुशगवार थी वई आहे। ऐं तव्हांजो ख़ादिम साईं मोहम्मद खान बच्चो, साथ सलामत, ज़िंदाबाद। अल्लाह तव्हांखे सदाईं सुखियो रखे, ख़ुशि रखे, सदाईं पंहिंजनि प्यारनि ऐं दिलवारनि सां गॾु हुजो ऐं अल्लाह तव्हां जूं जाइज़ नेक तमनाऊं ग़ैब मां पूरियूं करे। दोस्तो, वरी बि वेंदे वेंदे तव्हांखे रिक्वेस्ट आहे त हीउ मुंहिंजो चैनल सिंध नंगर, हीउ यूट्यूब चैनल आहे, हिनखे सभु दोस्त सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि खां सब्सक्राइब करारायो ऐं इनशाअल्लाह बाक़ाइदगीअ सां हिन जो आगाज़ कंदासीं ऐं बाक़ाइदगीअ सां हीउ चैनल हलाईंदासीं, जेको इनशाअल्लाह हिन चैनल जा प्रोग्राम तव्हांखे वणंदा। अस्सलाम वालेकुम, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं तव्हांजो ख़ादिम मोहम्मद खान बच्चो। जिए सिंध, जिए सिंधी अवाम, जिए सिंधी नगर, जिए सिंध नगर। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, तव्हांजो ख़ादिम साईं मोहम्मद खान बच्चो, हीउ यूट्यूब चैनल मूं खोलियो आहे सिंध नगर।
इनखे तव्हां बि सब्सक्राइब कयो दोस्तनि खां करारायो वॾी महिरबानी लख लाइक अस्सलाम वालेकुम